ड्रेनेज जो भी कम आहे 6000 ताईं तकरीबन पेवर आहे उन जेके डिस्पोजलियूं आहिनि उन्हनि जो भी कम हली रहियो आहे इंशाल्लाह बुआ महला जो कम तकरीबन करे आया आहियूं हाणे हींअर जेको आहे त अॻूणे वाइस चेयरमैन अमीर बख्श अंसारी जो कम हली रहियो आहे नवाब साहब जी इहा ही कोशिश आहे जेका उनजी अॼु भी ॻाल्हि ॿोल थी आहे इंजीनियर साहब के भी चयो अथई त हीअ स्कीम जेका आहे त रिवाइज़ करायूं था छो जो इनमें पेवर 6000 फुट आहे उनजो इहो ही आहे त तकरीबन प्रियालो शहर जेको आहे त कवर थी वञे इहा स्कीम रिवाइज़ कराए उन्हनि खे चयो अथई त जेके भी डॉक्यूमेंट्स कागज़ आहिनि उहे ठाहे करे तव्हां ॾियो त जीअं इनखे मां तकरीबन 2 करोड़ ताईं पेवर जी रिवाइज़ करायां इंशाल्लाह जल्द रिवाइज़ थी वेंदी तकरीबन सॼो शहर जेको आहे इंशाल्लाह कवर थी वेंदो जेके भी गलियूं गिटियूं आहिनि तकरीबन उन्हनि में पेवर लॻी वेंदो कुछ जेको आहे त साहब रोड जूं स्कीमूं भी अची रहियूं आहिनि उन्हनि में जेके मेन वॾा चौराहा आहिनि उन्हनि में रोड अची वेंदो इंशाल्लाह तव्हां ॾिसंदव अनकरीब शहर में खूबसूरती अची वेंदी माशाल्लाह तव्हांजे साम्हूं ईंदो नज़र ईंदो त केतिरो शहर खूबसूरत बणिजी वियो आहे असांजी भी इहा ही रहे थी साहब जी भी इहा ही कोशिश आहे त तव्हां मूंखे आगाह कंदा रहो त मां जेको आहे त उनखे ॾिसी करे तवज्जो कयां तव्हां आगाह कंदव त मां उन शइ खे ॾिसंदुमि उन ते गौर कंदुमि 6000 फुट जेका स्कीम आयल आहे उन घणा पाड़ा थी चुका आहिनि उनमें नियाज़ भाई बुआ महला में कम करे आया आहियूं वो जेको आहे त कल्ह कम करे आयासीं तकरीबन वो कवर करे आया आहियूं कुछ गलियूं उन में रहियल आहिनि बस एक अधका गली रहियल आहे तकरीबन कवर थी वियो आहे उहो हाणे हींअर जेको आहे त वाइस चेयरमैन अमीर बख्श अंसारी जे वार्ड में आया आहियूं उन जे वार्ड में कम हली रहियो आहे उन खां पोइ